हसन, the first question is मूंखे फलाणो आर्टिस्ट पसंद ना आहे। मूंखे फलाणो आर्टिस्ट पसंद आर्टिस्ट में एक्टर खे वठी छॾियो तव्हां। अच्छा सिंधी एक्टर या उर्दू मज्जू पसंद ना आहे। नहीं ओ माय गॉड, मज्जू जेके वॾनि मोटनि अखियुनि वारो आहे न, सिंधी ड्रामनि में असीं ॾिठो आहे। जी जी बिल्कुलु ॾिठो आहे। तव्हांखे पसंद ना आहे। खैर रैपिड फायर राउंड ई आहे त असां एक्सप्लेनेशन न वठंदासीं। मूंखे डैश टिकटॉकर खे ॾिसी वॾी चिड़ ईंदी आहे। सच ॻाल्हाइणो आहे या ॾिसो सच ॻाल्हाइणो आहे न त ही सज़ा पई अथव। तव्हां जवाब नथा ॾियणु चाहियो? हैव अ चिली? अच्छा खैर मूंखे हुन नालो नथो अचे लेकिन आहे टिकटॉकर न तव्हांखे नालो त खणणो पवंदो, ॿुधाइणो पवंदो असांखे, या ही तव्हां चिली वेट करे पियो, मिर्च वेट करे पियो। मूंखे यू हैव टू बेसिकली फिल इन द ब्लैंक्स। ज़ुल्करनैन ज़ुल्करनैन तव्हांखे टिकटॉकर पसंद न आहे, ॾिसी करे चिड़ ईंदी आहे। ओके, जेकॾहिं आउं सियासतदान हुजां हा त फिल इन द ब्लैंक। अच्छा सियासतदान हुजां त मां जेके वो करप्शन था कनि उन्हनि खे पकड़िया ॾाढो कुटिया। अच्छा एॾो असोलो आहे। मूंखे असल में मिर्च न आहे खाइणो बस। मां फारिग टाइम में म्यूज़िक कंदो आहियां। म्यूज़िक कंदो आहियां, ठीकु आहे। मां खाधो खाईंदे खाईंदे डैश थी वेंदो आहियां। डैश थी वेंदो आहियां, मां खाधो खाईंदे खाईंदे हैरान थी वेंदो आहियां त एॾो सुठो खाधो, वाओ। अच्छा हिननि माण्हुनि मूंखे ॾाढो एप्रिशिएट कयो आहे। ओके ठीकु आहे। हसनैन तव्हांखे आउं कुझु लफ़्ज़ ॾींदसि, उन्हनि ते ऑन द स्पॉट यू हैव टू क्रिएट अ सॉन्ग। ओके मिर्च खाधो वाओ मुंहिंजो ख़राब थी पियो मादो। वाओ वाओ वी गॉट द सेकंड वर्ड एज वेल। ठीकु आहे। बोतल खणी आ असां ॾे बोतल खणी असां ॾे। आखिरी गर्मी छा कहिड़ा ज़ुल्म। जबरदस्त जबरदस्त जबरदस्त।